अस्सलाम वालेकुम मुंहिंजा उस्ताद साथियो गुलाम सर वालेगारी मीरपुर ख़ास ज़िले खां साबिक़ा जनरल सेक्रेटरी पेटल ज़िला मीरपुर ख़ास। कल्ह खां सोशल मीडिया ते या हिकु ॿ ॾींहं पहिरीं खां सोशल मीडिया ते व्हाट्सअप ग्रुप ते या फेसबुक ते ॾिसूं पिया त इलेक्शन जो प्रोसेस जी शुरू थियो आहे। त उन में काफ़ी सारा जेको आहे असांजा दोस्त ईअं चई रहिया आहिनि त जंहिंजो पीरियड ख़तमु थी वियो आहे ऐं उनखे जेको आहे वरी रिआयत ॾेई वेंदी। तो मुंहिंजो चवणु सिर्फ़ु एतिरो आहे त इलेक्शन कमेटी जो कमु सिर्फ़ु इलेक्शन कराइणु आहे ऐं हुन जा जेको आहे सो ज़ाब्ता ऐं अख़लाक त इलेक्शन ख़ामोशी सां प्यार मुहबत सां ऐं जंहिंजो जेको आहे सो जिते वोट हुजे ओड़े हिसाब सां मतिलबु इहे जेके रूल्स आहिनि इनखे जेको आहे मेंटेनेंस करे जेको आहे फॉलोअप करे ऐं नज़म ज़ब्त सां जेको आहे इलेक्शन कराइणु आहे, न की कंहिं दोस्त खे जेको आहे सो रिआयत ॾेई ऐं जंहिंजो पीरियड ख़तमु हुजे जेको आहे उहो ॾे। ऐं कंहिं हिकिड़े फ़र्ज़ जी ॻाल्हि कोन थो करियां, भले आउं ख़ुदि छो न हुजां, इलेक्शन त अलाए कॾहिं बि थिए छा, त मक़सदु चवण जो जंहिंजो बि पीरियड ख़तमु थियो उहो अलाह करे ख़ुशि हुजे, आबाद हुजे, असांजूं दुआऊं दोस्तनि सां गॾु आहिनि। पर इलेक्शन कमेटी खे असीं हरगिज़ इहो जेको आहे करणु न ॾींदासीं, चाहे छा बि थी पए। ऐं हिन ते जेको आहे इहा इलेक्शन कमेटी खे इख़्तियार ई कोन्हे, जंहिंजो पीरियड ख़तमु थी वियो ख़तमु थी वियो। ईअं जेकॾहिं थी विया त पोइ 1951 खां जॾहिं पेटल रजिस्टर्ड थी आहे काफ़ी सारियूं इलेक्शनूं थियूं आहिनि ऐं उहे जेको आहे हेसि ताईं जेको आहे उन में थींदो अचे हा। सो माज़ी में कॾहिं बि को अहिड़ो वाक़ियो असांजे नज़र कोन आयो आहे। ऐं हाणे जेकॾहिं किथे को नज़र आयो, किथे को गिव एंड टेक कयो वियो, को पैसा वठी या कुझु ॿियो शयूं कयूं वियूं त उनखे असां जेको आहे मस्बत बि कंदासीं ऐं रिजेक्ट कंदासीं। अगरि न मञियो वियो त पोइ हुनखे चैलेंज बि कंदासीं। चैलेंज करण सां ख़बर छा थींदो, इलेक्शन 3 साल वारो मुदो 5 साल थी वियो आहे, त वरी किथे चैलेंज थियो त वरी जेको 2 महीना अॻिते निकिरी वेंदा। तंहिंजे करे जेको इहो शयूं असीं चवंदा त न थियणु खपनि ऐं जेको थियो सो ख़ैरु थियो, अॻिते भला साईं ख़ैरु करे। असीं चवंदा इहा शइ महिरबानी करे जेके इलेक्शन जा जेके ज़ाब्ता आहिनि क़ानून आहिनि उन्हनि खे फॉलो कयो। बाक़ी शयूं जेके आइन में आहिनि उहो आइन जेको जनरल बॉडी जो कमु आहे, उहो जनरल बॉडी जेको पोइ 5 साल में कोन थी ऐं उहो जेको जेकॾहिं को रूल्स रेगुलेशन में जेकॾहिं को अमेंडमेंट करणी हुई, का तरमीम करणी कोन करे सघिया। बहरहाल असांजो मुंहिंजो मुख़्तसर चवण जो मतिलबु इहो आहे त इलेक्शन जल्द खां जल्द करायो ऐं जंहिंजो बि मुदो 3 साल खां 3 साल 1 ॾींहुं आहे उहो इलेक्शन प्रोसेस में हिसो वठंदो ऐं असीं उनखे मोस्ट वेलकम कंदासीं। इलेक्शन हर ज़िले में, हर तालुके में, हर यूनिट में थियणु खपे। इलेक्शन माना जमहूरियत आहे, तंहिंजे करे असीं चवंदा आहियूं महिरबानी करे जल्द खां जल्द इलेक्शन करायो। पर जंहिंजो टाइम ख़तमु थी वियो आहे, सोशल मीडिया ते ॻाल्हियूं काफ़ी सारियूं अचनि थियूं, उनखे असीं जेको आहे कोन मञींदासीं। सो ही शयूं जेको असांजूं ज़हन नशीन कयूं वञनि। थैंक्यू।